जीअं त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोलियम शयुनि में वाध कई वई आहे। हितां जी आवाम सख़्तु परेशान आहे। अचो त हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। ॾाढो ॾुखियो आहे, महांगाई जो दौरु आहे। पेट्रोल महांगो थियो, अर्शे सौदी महांगो थियो, खंड महांगो थियो। बाबा ग़रीब जे लाइ असांजे लाइ त आज़ार आहे। अन में अन अघु आहे न, बाक़ी शइ जो हर शइ महांगाई आहे। असांजे लाइ ॾाढो तकलीफ़ आहे। आए रोज़ पेट्रोल डीज़ल ॾियारी वधाइनि था। ग़रीबनि जो उन्हनि खे को माना अहसासु न आहे। हिननि खे जीअं ॿाहिरि मुल्क में हे बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसा वठण लाइ IMF वटि वञी झुकनि था। तारीख़ गवाह इमरान ख़ान जूं पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। इमरान ख़ान चयो त मां कॾहिं बि IMF वटि न वेंदुमि कर्ज़ु वठण लाइ। हाणे उहो ॾुखिया ॾुखिया शर्त लॻनि। सॼो जेको पहाड़ किरे थो उहो आम ॾियारी मज़दूरी करण वारो असां जहिड़ो ग़रीब तबिको जेके इंतिहाई परेशान आहिनि। साईं महांगाई हद करे छॾियो अथव त निंड न आराम आहे। पाण खे ख़ुदिकशी करणु चाहियूं था, सुकून में बचा न आहिनि। त ॿारो ई बीमारी जी शइ बादशाह न चढ़ियो आहे, बीमारी चढ़ी आहे। ईअं सम्झो असांजे लाइ बीमार राति जो न आराम आहे न निंड आहे। अहिड़ी महांगाई, अहिड़ो ज़ुल्म, पेट पालियऊं, बीमारी जे मुंहुं ॾियूं, उथूं वेहूं, वञूं काॾे। हर को पाण खे माणे कढे। हाणे महिरबानी करे सिंध हुकूमत खे असां अर्ज़ु कयूं था, महांगाई उरूज ते थी वियो आहे। ग़रीब माण्हू हिकु 20-25 ॿार घर में हूंदा, अटो महांगो, गिहु महांगो, तेल महांगो, मिस्किन माण्हू काॾे वञे। बीमारी अञा जुदा पिया आहिनि। सिंध हुकूमत खे असां अर्ज़ु कयूं था, महिरबानी करे महांगाई खे हटाए वञे। जीअं त तव्हां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कुझु महांगाई ते कंट्रोल कयो वञे। कैमरामैन रियाज़ भुट्टे सां गॾु अल्ताफ़ भुट्टो, जेकब न्यूज़, मुबारक।